ओम साईं राम। जॾहिं मां नौकिरी कंदो हुओ असां ऑफिस में असां सां गॾु हिकिड़ो छोकिरो गॾु कमु कंदो हो, नालो हूंदो हुओ राजेश। ॾाढा मखण हलंदो हो असांजे बॉस खे। मस्केबाज़, ॾाढो मस्केबाज़ करे, कमु करणु पुॼेसि ई कोन, कमु कुझु करे ई कोन, पर मस्के हणण में नंबर 1। बॉस जा सभु पर्सनल कमु करे। घर में भाॼी खपे, हुनजे ॿारनि खे ट्यूशन ते वठी वञिणो आहे, कार में पेट्रोल भराइणो आहे, कार जी सर्विसिंग कराइणी आहे, सभु कमु कंदो। भई बॉस कुझु चए हुन खां पहिरीं उहो कमु पूरो करे छॾींदो। एॾी भक्ति। असां चवंदा हुआसीं यार ही त हद थी वई, कुझु कमु त कुझु करे कोन थो, पर जॾहिं साल 2 साल प्रमोशन अचे त नंबर लॻी वञे। असां वाइड़ा थी वेंदा आहियूं, यार ही वॾी ॻाल्हि आहे, एॾी माना छा कजे भला। असां सभु अंदरि में सड़ूं पचूं पर कुझु करे नथा सघूं। हू जाम माना असां जितां असांजी सोच पूरी थींदी उन उतां सोच शुरू थींदी, त असां कुझु सोचे न सघंदा हुआसीं। जाम होशियारु हूंदो। ऑफिस में ईंदो, थोरा घणा कम जे मथां कमु करे, ठक सिधो बॉस जे घर, ही कर हू कर, कमु करे भॼी वेंदो। हिकु त बॉस जी मां गुज़ारी वई, ऑफिस बंदि, सभु असां बॉस जे घर पहुतासीं। असां चयो हीउ हूंदो राजेश, सॼो कमु उहो ई कंदो हूंदो, असां मिड़े नाले में वञूं था। उते ॾिठोसीं त राजेश आहे ई कोन। असां ख़ुशि, असां सभु बॉस जे अॻियां पुठियां सभु घुमणु शुरू कयोसीं, ॼण त असांजी मां गुज़ारे वई आहे। सभु इहे दुखी मन करे हीअं हार ॿार ठाहे सिंगारे बिंगारे करे एम्बुलेंस में शमशान भूमि में खणी आसीं करे। शमशान भूमि में खणी आसीं त उते 8 खनि कायूं पहिरीं पयूं हुयूं, असांजो 9 नंबर। हाणे असांजो बॉस परेशान थी वियो, चई हिकिड़े खे अधु कलाक 40 मिंट लॻंदा इलेक्ट्रिकल ते, त 9 में माना घटि में घटि असांखे 4-5 कलाक ते वेहणो पवंदो। हीअ त शाम थी वेंदी, त माना छा कजे। परेशान बॉस खे परेशान थी हीअं थो ॾिसे पियो, उतां ॾिसूं त राजेश पियो हुजे। मुंहिंजो हीअ वरी किथां आयो आहे? त राजेश खे चयईं बॉस चिंता न कयो, असांजो नंबर 3 अथव। चई 3 वरी कीअं थींदो? चई मां 3 नंबर काई ते पंहिंजे दोस्त खे सुम्हारे आयो आहियां। जीअं असां भई त हुनखे सरकाए असां पंहिंजी काई अॻियां करे छॾींदासीं। एॾो असां न करे सघंदासीं, तो खटियो, असां हारायो। जय झूलेलाल, जय झूलेलाल।